तलाक जी अथॉरिटी, तलाक जो इख्तियार सिर्फ़ ऐं सिर्फ़ु मुड़ुस वटि आहे। मुड़ुस खां अलावा उन औरत खे दुनिया जो ॿियो कोई इंसान तलाक नथो ॾेई सघे। इहा ज़हन में ॻाल्हि रखो। अल्लाह साईं इहा अथॉरिटी सिर्फ़ु मर्द खे ॾिनी आहे त पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾियणु चाहे ॾेई सघे थो। अॼु असांजे मुआशिरे में घर में थोरो घणो झेड़ो थियो, घरवारी सिधो कोर्ट वेंदी हली, मूंखे तलाक खपे, ऐं जज बि बेग़ैरत थी करे उनखे लिखी था ॾियनि त हाणे तूं हे पर्चो वठि, तोखे तलाक आहे। यादि रखो, जज सिर्फ़ु पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾेई सघे थो, ॿिए जी घरवारी खे जज तलाक नथो ॾेई सघे। इहा माण्हुनि खे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, एतिरी जहालत आहे। निकाह कंहिंसां है, तलाक केरु थो ॾे? त शरीयत जी नज़र में इहा कोर्ट वारी तलाक नाहे हूंदी। वरी कोर्ट खां तलाक वठी करे वरी ॿी जॻह ते निकाह बि कराए छॾींदा आहिनि त तलाक मिली वई, हाणे हेॾे निकाह थींदो। यादि रखो, जेसीं ताईं पहिरियों निकाह न टुटे, ॿियो निकाह ज़िना जे हुकुम में आहे, ॿियो निकाह ई न थींदो आहे। पहिरियों निकाह टुटे, उन खां बाद इद्दत गुज़ारे, पोइ औरत कंहिं ॿिए मर्द सां निकाह करे सघे थी। हा, जेकॾहिं अहिड़ी का मजबूरी आहे, को मर्द एॾो ज़ालिम ऐं बख़ील आहे जेको पंहिंजी ज़ाल जा बुनियादी हक़ अदा नथो करे, उनजे मथां ज़ुल्म ऐं तशद्दुद करे थो, निकाह टोड़ाइण खां अलावा ॿी का वाह न आहे, ॿियो कोई चारो न आहे, ॿियो कोई हल न आहे, त इन जो तरीक़ेकार इहो आहे, तव्हां कंहिं कोर्ट में इहो मुक़दमो दर्ज करायो। उन खां बाद कोर्ट जो जज उन औरत जे मुड़ुस खे गिरफ़्तार कराए, गिरफ़्तार कराए कोर्ट में पेश करे, ऐं पोइ उन कोर्ट में उहो जज उन औरत खे उन मुड़ुस खां तलाक वठी ॾियारे, पोइ तलाक थींदी आहे। गवर्नमेंट आहे, हिन वटि ताक़त आहे। ॿियनि कमनि में कीअं पुलिस अची वेंदी आहे, घर ख़ाली कराइणो हुजे, ज़मीन ख़ाली कराइणी हुजे, लेकिन तलाक जे मामले में सिर्फ़ु लेटर वेंदा, उहे बि अलाए पुॼंदा अलाए न पुॼंदा, उहो शख़्स अलाए किथे आहे। हे कोर्ट में जेको आहे जज तलाक लिखी ॾींदो आहे, तोखे तलाक थी वई। इहो तरीक़ो न आहे। उन मर्द खे, उन शख़्स खे, उन औरत जे मुड़ुस खे गिरफ़्तार कराए, कोर्ट में पेश कराए, ताक़त जे ज़ोर सां उनखे तलाक ॾियारियो, पोइ थींदी आहे तलाक।